क्रमपुर भरसा क्रमपुर टाउन इंतजामिया तरफा क्रमपुर कैडेट कॉलेज वाले इलाके इंडस हाईवे लगो कायम कियल क्रमपुर मालपीड़ी जो सुभाणे सुबह जो सूमर ॾींहुं हफ्तेवार वार आहे। इलाके वासी मालवंदन ऐं माल जे वापारनि खे इतला कजे थो त पंहिंजा ढोर ढगी क्रमपुर मालपीड़ी में आणे सुठी रक़म में ख़रीदो फरोख्त कंदा। एड्रेस क्रमपुर मालपीड़ी नज़द कैडेट कॉलेज शिकारपुर कंदकोट रोड क्रमपुर।